स्टेज से वेठल मोहतरम जुम्मन दरबदर साहब, मोहतरम डॉक्टर न्यास कालानी साहब, पुनल साड़े साहब, ताज साहब, साईं बेमुजा सिंध धरती जा वारसो सिंधु देश मुक़द्दरा साईं जीएम सैदराबरा। अज असां हिते कोहिस्तान जी उन अज़ीम शख्सियत ते सब गॾु थिया आहियूं जो निसोरो इश्क हो, जो निसोरो प्यार हो, छो त वो सिंध जे आशिकन जो आशिक हो। लतीफ़ ऐं साईं जीएम सैद जेके सिंध जे इश्क जी इंतहा आहे। ऐं मूंखे मोहतरम साईं हफ़ीज़ कुरैशी जा ये लफ़्ज़ वेठा हुआसीं हिकिड़े प्रोग्राम में ठोड़ी वारे में, त उन चयो त इन साईं जीएम सैद इशारो कंदे चई त साईं खे भिटाई सिंध जे इश्क में चरियो कयो आहे ऐं असां सभु हिन साईं जे इश्क में सिंध जे इश्क में चरिया थिया आहियूं। त असां वाकई हिन सिंध जे इश्क में सभु चरिया आहियूं ऐं साईं रसूल बख्श दर साहब जी भी इहा ई इंतहा हुई जेको इल्म अदब प्यार मोहब्बत जेको हिन सिंध लाइ ख़ासि करे कोहिस्तान जे माण्हुनि जे लाइ। ऐं कोहिस्तान में अज़ीम हस्तियूं हिकिड़ो साईं रसूल बख्श दर्स, ॿियो दुर मोहम्मद पालारी, जेके कोहिस्तान में ॿ तमामु घराणा आहिनि जिन वटि तव्हांखे लाइब्रेरियूं मिलनि थियूं। लाइब्रेरी माना इल्म अदब ऐं हिन सिंध खे ऐं असांजे सिंध जे हिन मुस्तक़बिल खे हिननि इल्म ॾिनो, अदब ॾिनो ऐं इश्क ॾिनो। दोस्तनि हिकिड़ो कलम लॻायो आहे ऐं उन ते बि अमल करणो आहे त साईं रसूल बख्श दर्स कोहिस्तान विच हाणे साईं 6-7 महीना अॻु में मूंसां राब्तो कयो त इहो असां सरीअ में हिकिड़ो प्रोग्राम कयोसीं हिन बैरिया टाउन ऐं मलिक रियाज़ ख़िलाफ़। हिते इहो ॻाल्हाइणु ज़रूरी आहे छो त असांजा दोस्त असां सिंध जे इश्क में जे ॻाल्हाईंदासीं त सिंध ते जेका वालार थिए थी, सिंध ते जेका भींग थिए थी। मां हितां रस्ते खां कराची खां निकितो आहियां त अलहबीब जे पासे में बि हिकिड़ी सोसाइटी आहे, पोइ बैरिया टाउन अची वियो, पोइ कमांडर सिटी अची वई, BHA अची वई, हाणे जामशोरे में, सरी में, मोल में इन मलिक रियाज़ जा बुलडोज़र होते असांजा जेके मकामी माण्हू आहिनि, असांजा के धरतीअ जा वारिस आहिनि, उन्हनि जूं ज़मीनूं, उन जा खाता उहे सभु तब्दील करे बिल्डर माफिया ऐं इन मलिक रियाज़ जे हवाले कनि था। बाबा असां हिते चवंदा न जेको खीर जो खण वो धवरे के भी भूखे पियो। असां कराची जा जेके माण्हू आहियूं, मां आहियां, मुंहिंजो छा वञे तव्हां सां बैरिया टाउन ॼाणे, पर असां फुरजी लुटजी असांजे सभु इलाइक़ा जेके असांजा निज हुआ। हिकिड़े शहीद बशीर खान जे घर में असां गुलशन हदीद में वेठा हुआसीं त चयूं पुछो तव्हां किथां, कॾहिं कॾहिं मुंहिंजो साईं तव्हां हिते वॾा वेठा आहियो, इन तव्हांजे घर हिते बि मां शिकार करे वियो आहियां, असांजे शिकार खां हूंदी। ये स्टील मिल खां अॻु में हिते भुआ बरोचो आहे, इन्हनि जूं ज़मीनूं हुयूं। अॼु स्टील मिल जा ॾिसो त जेके मुलाज़िमनि, जेके सिंधी मुलाज़िमनि से उन चेयरमैन जे दर ते वेठा आहिनि। इन करे कोहिस्तान वारो ख़ुदा रा होश करियो। असां मां बार बार हिकिड़ो अॼु बि मुंहिंजी बार बार हिकिड़ी चवंदो बाबा, इहे लालू खेड खां वठी हाक्सबे ताईं क़ौमी असेंबली जी सीट असां अक्सरियत सां खणंदासीं ऐं बग़ैर हुनजे पंहिंजे वर्क जे। अॼु उहा सीट असां काउंसलर जी कोन था खणूं। ऐं अॼु जेके बिल्डिंगूं बैरिया टाउन जूं आहिनि ऐं सुभाणे हिते जसरी में असांजा जेके वॾा आहिनि सरदार ऐं रसूल बख्श दर्स जी बि बहादुरी आई त साईं जीएम सैद हिते साईं वटि ईंदो, साईं जे मामे जो दोस्त हो, साईं वटां सबक सिखियईं ऐं इश्क सिंध जो इहो अॼु साईं जीएम सैद जिते वेहंदो ॿेर जे ठहिया उते साईं जी यादगार बनियल आहे।
त बाबा हे तव्हांजा माग, हे तव्हांजा जेके घर, जेके पंहिंजो ज़मीनूं आहिनि, उहो तव्हां वटि हीअ जेको मगरमच्छ अची निकितो आहे उन जे लाइ गॾु थियो, उन खे मोह ॾियो। ईअं थिए जो सुभाणे हे फ़लस्तीनी पथर हणनि पिया, तव्हां पथर हणण जे लाइ बि कोन थींदव। हिते नओं इसराइल तामीर पियो थिए। शहीद बशीर खान कुरैशी जी जदोजहद, मुंहिंजो मोहतरम डॉक्टर नियाज़ कालाणी वेठो आहे। असां ठठे में धरणो हुयोसीं, साकरो रोड ते जेको बंज तो कैंसल करायोसीं असां। शहीद जुल्फकार आबाद तमामु वॾो मनसूबो, जंहिंजे लाइ असांजी जदोजहद हुई, जंहिंजे लाइ शहीद बशीर खान जी जदोजहद हुई, जंहिंजे लाइ मोहतरम डॉक्टर नियाज़ कालाणी असां ठठे खां वठी धरण आयासीं। अॼु हुनखे असां रोकायो आहे, पर इहे मनसूबा जुल्फकार आबाद, बैरिया टाउन, ये DHA सिटी, ये तव्हांजा सभु वञनि पिया ऐं तव्हांजूं ज़मीनूं वञनि पियूं। अॼु हितां मां जितां लंघियो आहियां, हिते सवेर मुटको खान पालारी जो फोटो वेठल हो। हिते असां मुटको खान पालारी, मुंहिंजो सौट नवाज़ अली बिकक, असां सरदार अताउल्ला खान मेंगल, असां जिते शिकार करण ईंदासीं, उते सभु बिल्डिंगूं बनी पियूं आहिनि, उहे सभु धारिया आहिनि। त इहे धारिया हिते आबाद थींदा पिया वञनि, अफगानी हिते आबाद थींदा पिया वञनि, हिते पठान आबाद पिया थियनि, हिते बर्मी अचनि पिया। तव्हां अकलियत में वेंदव। असांजो लालूअ जो खेत अॼु लियाकताबाद थी वियो आहे, असांजो भंगुरिया ॻोठ अॼु अज़ीज़ाबाद 90 थी वियो आहे, असांजो गोलीमार अहमद ख़ासकेलीअ जो ॻोठ हो, तव्हांजो जेको नाज़माबाद आहे उहो बि असांजे ख़ासकेलियुनि जो ॻोठ हो। नांगण चौरंगीअ खां पंहिंजो तव्हांजो हैदरीअ खां अॻियां झंगल पहाड़ हुआ, अॼु खबड़ ताईं मुएदड़ ताईं तव्हांजी वालार थी आहे, तव्हांजे हिते जी वालार थिए थी। महिरबानी करे उथो। आख़िर में मां चवंदुसि त दुश्मन चाहे केॾो बि मुंहिंजो डाहे न सघंदो, नक्शो सिंध जो किरंदो रहंदो, रत असांजो चवंदो रहंदो, जिए सिंध, जिए सिंध। महिरबानी।